कराची स्कीम 33 साइट सुपर हाईवे थाने जी हद अलाह बख्श ॻोठ में 8 वरहनि जी मासूम नींगरी आमना वल्द मारूफ सां मालिक मकान जे पुट 25 वरहनि जे दिलबर पारां ज़्यादती जो इंकशाफ थियो आहे। मासूम ॿारड़ी जी रड़ियुनि ते ॿारड़ी जी अमड़ पहुची वई, जवाबदार जाइ वारदात तां फरार थी वियो। इन हवाले सां मासूम न्याणी आमना सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मालिक मकान जे पुट पारां पाणी घुरियो, जेको संदसि खे ॾियणु वयसि, जिते हुन गेट बंदि करे ज़्यादती कई। हुन चयो त मुंहिंजी रड़ियुनि ते मुंहिंजी अमड़ पहुची वई, जंहिं गेट खड़कायो ऐं जवाबदार दिलबर गेट खोले फरार थी वियो। जॾहिं त मासूम ॿारड़ी जी अमड़ फरज़ाना मारूफ ॿुधायो त हिकु हफ़्तो अॻु जवाबदार दिलबर असां सां ज़ुल्म कयो आहे। मुंहिंजी गुलनि जहिड़ी मासूम न्याणी खे कमरे में बंदि करे ज़्यादती कई आहे। हुन चयो त वाक़ियो केस साइट सुपर हाईवे थाने ते दाख़िल करायो आहे, पर पुलिस जवाबदार धुर खां ॻरी रिश्वत वठी वाक़िए में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार नथी करे ऐं असांखे रोज़ानो आसरा ॾेई रही आहे। हुन वधीक चयो त न्याणी जी मेडिकल रिपोर्ट बि अची वई आहे, जंहिं में न्याणी सां ज़्यादती जी तस्दीक थी आहे, पर हुन बावजूद बि पुलिस मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार नथी करे। मुतासिरा फैमिली आला अख़्तियारनि खां वाक़िए जो नोटिस वठी जवाबदार खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।